जॾहिं खां ख़बर हली आहे त कराची में हिकु मरीज़ खे कोरोना ज़ाहिर थी आहे। माण्हुनि में ॾाढो ख़ौफ़ ऐं हिरास आहे। हर माण्हू चवे थो हाणे छा कजे ऐं हर माण्हू पंहिंजा तौर तरीक़ा बि ॿुधाए रहियो आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी इंफो। आऊं आहियां अब्दुल कयूम। हिन वीडियो में असां तव्हांखे कोरोना वायरस खां एहतियात जा कुझु तरीक़ा ॿुधाईंदासीं। ही मालूमात असां WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन जी वेबसाइट तां कढी आहे। उमीद त हिन वीडियो मां कंहिं न कंहिं जो फ़ाइदो ज़रूरु थींदो। दोस्तनि सां बि शेयर कयो, रिश्तेदारनि सां बि शेयर कयो। जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि अचे त वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब। अचो त वीडियो शुरू कयूं था। पहिरियों सवाल असांजे ज़हन में इहो अचे थो त मास्क कॾहिं पाइजे। जेकॾहिं तव्हां कंहिं अहिड़े मरीज़ जी देखभाल करे रहिया आहियो जंहिंखे कोरोना वायरस आहे त तव्हांखे उन वक़्तु लाज़मी मास्क पाइणु घुरिजे। जेकॾहिं तव्हांखे खंघि ऐं ज़ुकाम थी वियो आहे उन वक़्तु बि लाज़मी मास्क पायो। मास्क पाइण खां पहिरियां हमेशह साबुण सां हथ सही नमूने धोई करे बाद में मास्क पायो। मास्क हमेशह चेंज कंदा रहो। हफ़्ते में हिकु मास्क लाज़मी बदिलायो। मानी खाइण खां पहिरियों हथ साबुण सां साफ़ करे पोइ मानी खाओ ऐं मानी खाइण खां बाद बि हथ लाज़मी धोइण घुरिजनि। जंहिं शख़्स खे कोरोना वायरस आहे उन खां घटि में घटि 3 खां 4 फुट परे रहो। घड़ी घड़ी पंहिंजा हथ चेहरे ते न लाहियो। हथनि में मिटी हूंदी आहे, हथ ख़राबु हूंदा आहिनि। घड़ी घड़ी जेकॾहिं असां चेहरे ते हथ लाहींदासीं त इन सां बि नुक़सानु थी सघे थो। मतिलबु अखियूं माटणु, नक में हथु विझणु ऐं ॾींहं में घटि 3 खां 4 चकर मुंहुं लाज़मी धो। कोरोना वायरस जी निशानी आहे त जेकॾहिं तव्हांखे बुख़ार थी वियो आहे ऐं साह खणण में बि तकलीफ़ आहे, उन सां गॾु खंघि ऐं ज़ुकाम बि थी पिया आहिनि त जेतिरो जल्दी थी सघे हिकु सुठे डॉक्टर खे ॾेखारियो। पंहिंजी औरतुनि खे सम्झायो ही सीरियस मसइलो आहे। अटो ॻोहिण ऐं मानी पचाइण खां पहिरियां पंहिंजा हथ साबुण सां धोइनि, बाद में अटो ॻोहिनि ऐं मानी पचाइनि या भाॼी पचाइनि। मुयल जानवर या बीमार कुकुर वग़ैरह जो गोश्त हरगिज़ न खाओ। जेकॾहिं तव्हांजी तबियत ख़राबु आहे त कंहिं बि क़िस्म जे सफ़र खां परहेज़ करियो। जेकॾहिं सफ़र ते निकितल आहियो त कोशिशि करियो सब्जियूं खाओ, गोश्त खां परहेज़ करियो। दोस्तो, सोशल मीडिया फेसबुक वग़ैरह ते इहे अफ़वाहूं हलनि थियूं त बसर खाइण सां या थूम अदरक वग़ैरह खाइण सां कोरोना वायरस न थींदी आहे या कंट्रोल थींदो आहे। इहे सभु अफ़वाहूं आहिनि। इन करे तव्हां पंहिंजी रिसर्च करियो। इंटरनेट ते ॻोल्हियो WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन। उन जी वेबसाइट ते वञो। कोरोना वायरस बाबति बिल्कुलु आर्टिकल लिखियल आहिनि। तव्हां उन्हनि खे पढ़ो, उन्हनि मां कुझु सिखो, ॿियनि ॻाल्हियुनि ते एतबार न कयो। दोस्तो, उमीद त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं पसंदि आई आहे त दोस्तनि सां शेयर कयो ऐं वीडियो खे लाइक ज़रूरु कजो। चैनल खे सब्सक्राइब कयो। मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।